वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां रूस जे सदर व्लादिमीर पुतिन मुलाक़ात कई आहे जंहिं दौरान ॿिन्ही नक़पाणनि बतरफ़नि लाॻापनि खे हथी ॾियण ते इतफ़ाक़ कयो। मियां शहबाज शरीफ़ चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात में ॾखण एशिया में जामे ॻाल्हियुनि जी निगरानी लाइ चीन खे दावत ॾेई छॾी आहे। शी जिनपिंग चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में चीन पाकिस्तान जी हिमायत करे थो। शिंघाई सहकार तंज़ीम जी सरबराहुनि वारे इजलास बाद बीजिंग में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रूस जे सदर व्लादिमीर पुतिन सां मुलाक़ात कई, जंहिं में रूसी सदर पाकिस्तान में बोट सबबि थींदड़ नुक़साननि ते अफ़सोस जो इज़हार कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान रूस जी भारत सां लाॻापनि जो एतिराम करे थो, पर पाकिस्तान बि रूस सां मज़बूत लाॻापा जोड़ण चाहे थो, जेके ख़िते जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ अहम आहिनि। रूस जे सदर पुतिन वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे नवंबर में रूस जे दौरे जी दावत ॾिनी ऐं चयो त पाकिस्तान सां बतरफ़नि लाॻापनि खे हथी ॾियणु चाहियूं था। उन खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीन जे सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी हिमायत करण ते चीनी सदर जो थोरो मञियो। मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे चीन जे सदर शी जिनपिंग चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में चीन पाकिस्तान जी हिमायत करे थो। उमीद आहे त पाकिस्तान चीन जे अमली मंसूबनि ऐं इदारनि जी हिफ़ाज़त खे यक़ीनी बणाईंदो ऐं उन हवाले सां असराइती क़दम खणंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी हिमायत करण ते चीनी सदर जो थोरो मञियो ऐं सीपेक फेज़ 2 जे हवाले सां पिण ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु उन मौक़े ते नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल, अता तारड़, मुआवन ख़ुसूसी तारिक फ़ातमी पिण मौजूद हुआ।